Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. PTI मुल्क के मुख्तलिफ इलाक़नि में मस्जिद नबी वाक़े के केसिस के अदालत में चैलेंज करे छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट तरफ़ां फवाद चौधरी की दरख्वास्त ॿुधण लाइ मुक़रर। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस अतर मिनुल्लाह थोड़ी देर में दरख्वास्त ते ॿुधणी करे रहियो आहे। फवाद चौधरी तरफ़ां केसिस के कारणनि खां आगाह करण, खेनि हिसाइण खां रोकण, पुलिस ऐं FIA जे एक्शन के कलदम करार ॾियण जी इस्तदा कई। PTI जी क़यादत ख़िलाफ़ मस्जिद नबी वाक़े जो केस दाख़िल थियण जो सिलसिलो बि जारी। उमरकोट में बोदर फार्म थाणे ते इमरान खान, शेख रशीद, फवाद चौधरी, कासिम सूरी ऐं ॿियनि ख़िलाफ़ केस दाख़िल। पुलिस जो चवणु आहे त ॻोठ शाही खान रिंदवासी जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि PTI जी क़यादत ख़िलाफ़ मस्जिद नबी वाक़े जा केस दाख़िल। पाकिस्तान में इंसानी हक़नि जी कमीशन तरफ़ां PTI क़यादत ख़िलाफ़ दाख़िल केसिस वापसि वठण जो मुतालबो। जारी थियल हिक बयान में कमीशन जो चवणु आहे त सियासी मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ तौहीन मज़हब जे इल्ज़ाम खे हथियार तौरु इस्तेमालु न करणु घुरिजे। सिंध जे आपाशी वज़ीर सूबे में पानी की संगीन खोट जो ज़िम्मेवार इरसा के करार ॾेई छॾियो। ॿियाम ख़ान शोरो जो चवणु आहे त इरसा सिस्टम में पानी की खोट जो जवाज़ ॼाणाए सिंध के हिस्से जो पानी नथो ॾे। सूबो हिन वक़्तु 42% खोट के मुंहुं ॾेई रहियो आहे। हिक पासे हज़ारे एकड़नि ते बीठल फसलनि के नुक़सान जो ख़दशो आहे, ॿिए पासे शहरी इलाइक़नि में पीअण जे पानी की खोट वधी वेंदी। 91 वारे पानी मुआहदे ते अमल न थियण सबबि पानी जो संगीन बहरान पैदा थी रहियो आहे। सिंध के हिस्से जो पानी ॾिनो वञे। काज़ी अहमद भरसां खौफनाक हादसे में कार के बाहि लॻण जे नतीजे में औरतुनि ऐं ॿारनि सूदो 7 ॼणा अजल जो शिकार। कार सवार कुटुब टंडो आदम खां मोरो वञी रहियो हो त हादसो पेश आयो। पुलिस लाश काज़ी अहमद अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। फौतन में मोरो वासी अफज़ल, ख़ातून सोलंगी, तहमीना, तानिया, बाड़ी, अनम, फलक ऐं महक शामिल। वॾे वज़ीर तरफ़ां हादसे ते अफ़सोस जो इज़हार। कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद खे मुतासिर ख़ानदान सां सहायता जी हिदायत। हादसे खां अॻु कार जो टोल प्लाज़ा तां गुज़रण जा CCTV फुटेजिस साम्हूं अची विया। सेरी भरसां हैदराबाद रोड ते पेश आयल खौफनाक हादसे में फौत थियल 3 ॼणनि जा मड़ दफ़नाया विया। टंडो आदम में जनाज़ नमाज़ दौरान वॾे अंग में, टंडो बागो में जनाज़ नमाज़ दौरान वॾे अंग में शहरियुनि जी शिरकत। गुज़िरियल राति वैन ऐं ट्रक जी टक्कर में सलीम, इमरान ऐं मुस्मात सुरई फौत थिया हुआ। अटक जी अदालत PTI MNA राशिद शफ़ीक जो 2 ॾींहनि जो रिमांड मंज़ूर करे वरितो। खेसि ईद जे ॿिए ॾींहुं ॿीहर अदालत में पेश करण जो हुकुम। शेख रशीद जे भाइटे राशिद शफ़ीक खे सऊदी अरब मां वापसी ते इस्लामाबाद एयरपोर्ट तां गिरफ़्तार कयो वियो हो। दादू भरसां खुदाबाद पुलिस के मुबैना मुकाबले में हाफराए थियल 2 सोटरनि जे वारसनि जो एहतजाज। SP चौक ते धरणे दौरान मछरल माण्हुनि तरफ़ां टायरनि के बाहियूं। रोड बंद करण तां शहरनि ऐं मुज़ाहिरीन में मुंहमारी। ज़ख़्मियुनि जे वारसनि पुलिस जे मुक़ाबले खे जुड़तू करार ॾेई छॾियो। वारसनि जो चवणु आहे त पुलिस ज़ाहिद ऐं अहसन नुंड खे गिरफ़्तार करण बाद कूड़ो मुक़ाबलो ॼाणायो आहे। वाक़े जी जांच करे ज़िम्मेवार अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। खुदाबाद पुलिस ॿिए पासे दावा कई आहे त इंडस हाईवे ते 4 हथियारबंद ॾोह जे इरादे सां बीठा हुआ। पुलिस जे पहुचण बाद अहलकारनि ऐं हथियारबंदनि में मुक़ाबलो थियो। खैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान जे उतरनि इलाइक़नि में ईद उल फितर अॼु मल्हाई पई वञे। ईदगाहुनि ऐं मस्जिदुनि में ईद नमाज़ बाद मुल्की सलामती लाइ ख़ुसूसी दुआऊं। KP जे वॾे वज़ीर ऐं सूबाई काबीना गवर्नर हाउस में ईद नमाज़ पढ़ी। ॾखण वज़ीरिस्तान में अॼु ईद मल्हाई पई वञे। बलूचिस्तान जे चमन, किला अब्दुल्ला, किला सैफुल्ला, पिशीन, जोब, मूसा खेल, कोहलू ऐं बारखान में ईद नमाज़ जा इज्तिमा थिया। मुल्क में रहंदड़ बोहरी बिरादरी भी अॼु ईद उल फितर मल्हाई रही आहे। सिंध सूदो बाक़ी पाकिस्तान में सुभाणे ईद मल्हाई वेंदी।
ट्रांसपोर्टर्स प्यारनि सां ईद मल्हाइण लाइ अबाणनि इलाइक़नि ॾांहुं वेंदड़ मुसाफ़िरनि खे ॿिन्ही हथनि सां फुरण लॻा। मुसाफ़िरनि जूं टीण ते भाड़ा वधीक वठण जूं दाहूं। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो सूदो ॿियनि शहरनि में भाड़ा वधाईंदड़ ट्रांसपोर्टर्स ख़िलाफ़ एक्शन न थियो। ईद में बाक़ी हिकु ॾींहुं हुजण सबबि रेलवे स्टेशन ते बि रश। पहिरीं मई खां लोड शेडिंग ख़त्म थियण वारियूं हुकूमती दावाऊं धूड़। ईद जी मोकलुनि बावजूदि सिंध जे शहरी तोड़े ॿाराड़ी वारनि इलाइक़नि में बिजली जी बंदिश बरक़रार। कराची, हैदराबाद, लाड़काणो, सखर दादू ऐं ॿियनि इलाइक़नि में डिघी लोड शेडिंग जारी। ॿाराड़ी जे इलाइक़नि में 18 कलाकनि ताईं बिजली जी बंदिश शहरनि जो जीअण अज़ाब करे छॾियो। शहरनि तरफ़ां वफ़ाक़ी सरकार खां लोड शेडिंग जे ख़ात्मे वारो वाइदो पाड़ण जो मुतालबो। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बाहि जे लॻण जा वाक़िया रुकिजी न सघिया। खानपुर महर जे ॻोठ इस्माइल गबोल में 5 पोरियतनि जा कखामा घर सड़ी पिया। न्यू सईदाबाद लॻ ॻोठ दरिया ख़ान राहू में बाहि सबबि 5 घर सड़ी रख। 4 ॿकरियूं ऐं 1 ढगी सड़ी मरी वई। सॻियूं भरिसां ॻोठ कामिल भट्टी में सोलर प्लेट मां लॻल बाहि सबबि घर अलाह तआला सूदो सड़ी पिया। बाहि मुतासिर कुटुंब खुलियल आसमान हेठि वेठा। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स सां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां पोइ।